जैकबाबाद में मकानी चूंडनि जे हवाले सां जेके बि उम्मीदवार आहिनि उन्हनि पंहिंजूं तयारियूं तमामु तेज़ करे छॾियूं आहिनि। उम्मीदवारनि पारां डोर टू डोर वर्किंग बि शुरू कई वई आहे। चौबोल ही बि आहिनि त कुझु उम्मीदवार कुझु डीलिंग जे तहत वेही रहिया, कुझु उम्मीदवारनि खे प्रेशराइज़ कयो वियो। ख़ैर हिन वक़्तु मां मौजूदु आहियां ताहिर अली रिंद साहिब सां, जेको वार्ड नंबर 8 जो आज़ादु उम्मीदवार आहे। अचो त हुन सां ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ताहिर साहब, इहो ॿुधाइजो त तव्हां सवाल बेसिकली मुंहिंजा ॿ आहिनि तव्हां खां। पहिरियों त तव्हां हिकु आज़ादु उम्मीदवार तौर ते उथिया आहियो, ऐं इहो ॿुधाइजो त तव्हां जेको फ़ैसिलो कयो उहो कंहिं पार्टी जे प्लेटफॉर्म खां छो तइ न कयो तव्हां त तव्हांखे इलेक्शन विढ़णु घुरिजे? एज़ अ आज़ादु उम्मीदवार तव्हां छो डिसाइड कयो? जी वॾी सभु खां पहिरियां त तव्हांजी वॾी महिरबानी जेकब न्यूज़ जी, जंहिं असांखे कैंप ते अची करे असांखे इज़त बख़्शी जी। असांजो इहो हुयो त जेका दोस्त असांजा पाड़े जा मोज़िज़ीन आहिनि, जीअं असांखे हुकुम कयूं असां उअं ई आयासीं त बाबा तव्हां जेको आहे सो आज़ादु अचो। जेकी असांजे पाड़े जे मोज़िज़नि जी जेकी राय बि थी, मां उन राय ते अमल करे मां आज़ादु जी हैसियत तां अची फॉर्म भरनि जी। हिन वक़्तु तव्हांजे वार्ड नंबर 8 में तव्हांजे ऑपोज़िट केतिरा कैंडिडेट्स बीठा आहिनि? सर हिन वक़्तु 8 कैंडिडेट आहिनि। 8 कैंडिडेट आहिनि। इन खां पहिरियां प्रीवियसली केरु हिते काउंसलर केरु हुयो तव्हां वटि? सर असां खां पहिरियां हिते सैयद हुसैन शाह बादशाह, उहे जेको आहे सो हिते काउंसलर हुया पीपल्स पार्टी जे तरफ़ां जी। उन्हनि जे कम खां तव्हांजे वार्ड वारा आया, तव्हां केतिरो मुतमइन आहियो? सर उन्हनि ॾाढी पंहिंजे हिसाब सां कोशिशि कई, लेकिन वार्ड में कोई बि तरक़ियाती कमु न थी सघियो। इन में असां बिल्कुलु उन्हनि सां 100% गॾु हुयासीं। उन पंहिंजे तरफ़ों कुझु काफ़ी कोशिशूं कयूं, लेकिन कोई बि कमु डिलीवर न करे सघियो साईं जन। अच्छा, तव्हांजे ऑपोज़िट जेके बि कैंडिडेट्स हिन वक़्तु बीठा आहिनि, उन्हनि जी पोज़ीशन ऐं पंहिंजी पोज़ीशन तव्हां कीअं ॾिसो था? पंहिंजी पोज़ीशन ऐं उन्हनि जी पोज़ीशन। सर मां तव्हांखे हिकु नंढी मिसाल ॾियां। अल्हम्दुलिल्लाह त कुरान पाक में भी फरमाना, हमने अक्लमंद लोगों के लिए निशानियां रखी। जेका पंहिंजे ख़ौफ़ को मुंहिंजा बैनर्स लाराए छॾनि त उन में पोज़ीशन असांजी वाज़े थी वञे। नंबर 1 ॻाल्हि। नंबर 2 ॻाल्हि, असांखे पोएं चकर पोएं बल्दियात इलेक्शन में जेके असांखे पंहिंजे दोस्तनि इज़त बख़्शी, उन इज़त जेकी बख़्शूं असां उन जे तहत असां छा कयोसीं, कोशिशि कईसीं टफटाइल जी। अल्लाह जे करम सां, अल्लाह पाक जे करम सां जेको आहे सो मोहम्मद मियां साहब जी महिरबानी सां असांखे टफटाइल मिली। असां उन में कोशिशूं कयूंसीं। नंबर 1 ॻाल्हि। नंबर 2 ॻाल्हि, हिते असां बिरोई मोहल्ला में न्यू लाइना करायूंसीं स्विगेस जूं। उहे बि महिरबानी असां जेको कोई कमु करे उनखे असां एप्रिशिएट कंदा आहियूं। जेतिरा बि असांजा ज़ाती इख़्तिलाफ़ात हुजनि उहे पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं कोई कमु कंदो उनखे असां एप्रिशिएट कंदासीं, उनखे सलाम कंदासीं। असां वटि मोहम्मद मियां साहब जी महिरबानी सां हिते असां वटि स्विगेस जी नई लाइन मंज़ूर थी वई। उहा नई लाइन ते कमु बि थी वियो। आराम आराम सां जेका जंहिं को दोस्त को कमु थियनि था उहे करूं था। बाक़ी हे जेकॾहिं कोई दोस्त असांजो हिकिड़ा कुझु नादान दोस्त आहिनि जेके इल्म जी कमी आहे, उहे चवंदा त हे टफटाइल असां हणाया आहिनि। बाबा ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, हे टफटाइल तव्हां हणाया आहिनि त अचो मासां। मां तव्हांजे चैनल जे तवसुल सां हिकिड़ो हिननि खे चैलेंज कयां थो, तव्हांजे ई चैनल ते मासां वेनि, या मां प्रूव करां या उहे प्रूव करनि। अच्छा चलें। अच्छा, इहो ॿुधाइजो त अगरि तव्हां खटे अचो था त पोइ उनखां पोइ तव्हां कहिड़ी पार्टी में शमूलियत इख़्तियार कंदव? जी अगरि अल्लाह पाक चाहियो मां इंशाअल्लाह खटंदुमि, छो जे करे पोज़ीशन अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी बहितर आहे दोस्तनि भाइरनि जी दुआउनि सां। त मां उअं ई कंदुमि जीअं पाड़े वारनि मूंखे इज़त बख़्शी, मां उन्हनि सभिनीनि जी राय सां हलंदुमि। अक्सरियत राय जेको फ़ैसिलो कंदी, मां अकेलो ताहिर अली रिंद इन शइ जो माना फ़ैसिलो न कंदुमि। अक्सरियत राय जेको फ़ैसिलो कंदी, मुंहिंजी ॿिनि अखियुनि ते मां उहो ई फ़ैसिलो कंदुमि। आख़िरी सवाल तव्हां खां इहो आहे त अगरि तव्हां खटे अचो था त पोइ तव्हां पंहिंजे वार्ड में माण्हुनि खे कहिड़ी कहिड़ी फैसिलिटीज़ ॾींदो? छा अहिड़ा कहिड़ा तरक़ियाती कमु कंदो जो माण्हू तव्हांजे वार्ड जा तव्हां ते ट्रस्ट करनि? सर मुंहिंजो मंशूर इहो आहे त मां सभ खां पहिरियों हिते लाइब्रेरी हणाईंदुमि नौजवाननि जे लाइ। असां वटि हिते ॾाढो, असांजे वार्ड में ॾाढा मसइला आहिनि। नौजवान असांजा भटकियल आहिनि, त लाइब्रेरी न हुजण जे करे उन्हनि जी तालीम मुतासिर थिए थी। त मां सभ खां पहिरियां हिकु नई लाइब्रेरी हणण जी कोशिशि कंदुमि। नतीजो मुंहिंजे अल्लाह पाक जे हथ में आहे। ऐं इन खां अलावा हिकिड़ी जेकी लाइब्रेरी असांजी गदाई लाइब्रेरी यरगमाल थियल आहे, उन खे छॾाइण जी कोशिशि कंदुमि इंशाअल्लाह। नंबर 1 ॻाल्हि। नंबर 2 ॻाल्हि, मां जेको आहे सो 10,000 दरख़्त हणंदुमि, पौधा हणण जी कोशिशि कंदुमि इंशाअल्लाह। इंशाअल्लाह इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे।
हार जीत नसीब आहे इंशाल्लाह एनी स्टेज एनी वे माना कंहिं बि हुन ते मां जेको आहे सो 10,000 पौधा हणंदुमि। अच्छा ॿियो जेको आहे सो असां वटि हिते वाक़ियो थियो हुयो ब्लास्ट जो, त मां उन में एट अ टाइम बीठो हुयुमि। उन में मां हिकिड़ी शइ जी कमी महसूसु कयमि, जंहिं कमी खे मां पूरे करण जे लाइ मां पंहिंजे मंशूर में बि लिखियो आहे त मां हिते 2 जेको आहे सो डिस्पेंसरी हणंदुमि। छो जे करे अलाह न करे किथे वाक़ियो थिए थो उते जेकॾहिं प्रॉपर जेकॾहिं उन्हनि खे फस्ट एड मिली वञे त उन्हनि जा वॾा चांसिस थींदा आहिनि बचण जा। ऐं इन खां अलावा जेको आहे सो मां जो इहो बि मंशूर आहे त मां नौजवान मर्दनि ऐं असांजी जेकियूं नियाणियूं आहिनि उन्हनि जे लाइ हुनुर सिखिया जो सेंटर हणंदुमि, ताकी उहे हुनुर सिखनि। काफ़ी कोर्सिस थींदा आहिनि, उहे करण जी कोशिशि कंदासीं इंशाल्लाह। वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। नाज़रीन, तव्हां वार्ड नंबर 8 जो उम्मीदवार ताहिर अली रिंद साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि इहो चयो त अगरि मां खटे अचां थो त पहिरियों कमु मां इहो कंदुमि त मां हिते हिकिड़ी लाइब्रेरी लॉन्च कंदुमि। उन खां अलावा मां 10,000 दरख़्त हणंदुमि ऐं हिते नौजवाननि लाइ हुनर सिखिया जो बि हिकिड़ो सेंटर लॉन्च थींदो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।